मां लक्ष्मी चाचर थी ॾिठो आहे मां कहिड़े न नाला ते कहिड़े न नाला खणा त मुंहिंजा दोस्तो ॻाल्हि इहा आहे त हीउ सफ़ा जो इहो वजूद जेको आयो आहे त हिन में इहो सभु कूड़ जो ज़रो कोन्हे जे ज़िंदगी वेही ऐं हिन में कॾहिं बि का मिलावट तव्हांखे नज़र अचे न त असांखे चइजो आहे पाक प्रसाद जे जुमलनि खे तहक़ीक़ात करणु मूंखे ख़बर आहे मां ज़िंदगी जेके तनज़ीम जो हिसो आहियां पूरी लाइफ में वेठा मुंहिंजा दोस्त मामा लालू तो मूंसां 30-40 सालनि खां वठी गॾु आहे कंहिं तनज़ीम में मां न आयो पर सोचो त न मेरी इहा उहा तनज़ीम आहे जेके पहिरियों दफ़ो सिंध में रोशनास कयो थो वञे ऐं उनमें मुनीर साहब जो वॾो हथु आहे ऐं जेका पहिरियों दफ़ो खीर सां धोतल ई तनज़ीम सिर्फ़ु उहा अचो त पंहिंजी मंडली बचाई पंहिंजी दुनिया खे वसी कयो पंहिंजे फनकारनि जा मसइला हल कयो असां बिल्कुलु चकित कंदासीं बाक़ाइदे चेक कंदासीं पंहिंजे हक़नि जे लाइ वठंदासीं पर इहे न फ़ौर ते असां वठंदासीं हक़ ते छो असांखे ॾियो ऐं उहा जेका ज़रूरत आहे उहा सही ज़रूरत आहे हाणे नंढो तक़रीबन 20-25 ॾींहनि जो मिसाल जो आहे त फ़ोन ते सही मिसाल सां काफ़ी आर्टिस्टनि खे हिकु चैनल खां हिकिड़ी फ़ोन ते उनखे पंहिंजी पेमेंट वठाए इहो मिसाल सो उन जे लाइ मुंहिंजा काफ़ी दोस्त वेठा आहिनि मुंहिंजो चेयरमैन बि वेठो आहे ऐं लारा रफ़ीक ज़ोर बि कोन ॻाल्हायो उहो ॻाल्हाईंदो ऐं सुधीर मीरा बि ॻाल्हाईंदो काफ़ी दोस्त आहिनि मां रेहान शुक्रगुज़ार आहियां बचपन मां मोबाइल थिया थो सफ़र प्रोग्राम में जेको मुंहिंजे टाउन जो डायरेक्टर बि रहियो आहे मुंहिंजो पीउ पहिरियों आहे मुंहिंजे मतिलबु भई प्रेज़ेंटेशन जो चवंदा त मां छा ज़िंदगी ॾियो मां